अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब चैनल QTV सां गॾु तव्हांजो पंहिंजो दोस्त मामा कुर्बान मीराणी। दोस्तों अॼु मां तव्हांखे सुबुह जी लहरुनि सां गॾोगॾु सुबुह जी किरण सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल जो दीदार कराईंदुसि ऐं तव्हांखे उन मां मज़ो वठाईंदुसि। असांजे ॻोठ जा मंज़र छा आहिनि ऐं असांजे बाईपास रोड जा मंज़र कहिड़ा आहिनि तव्हांखे ॾेखारींदुसि। तव्हां ॾिसो ऐं उन जो मज़ो वठो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वॉच टाइम ॾियो। ऐं हा दोस्तों, ॿियो नज़ारो इहो आहे पाणीअ जो तलाउ जंहिंमें सिज जी किरण ऐं मुश्क बेदनि जा मथां कलर ऐं ख़ूबसूरती। इन वक़्तु नंढिड़ो पाणी आहे जंहिंमें मलाह पंहिंजी मछी वॾी कंदा आहिनि, पालींदा आहिनि ऐं मां पाण बि मलाह आहियां। ही ख़ूबसूरत मज़ो इहो ई आहे। वाह! ऐं हेॾा पोयां हिकिड़ो वॾो दिलकश नज़ारो बाईपास रोड जंहिंमें गाॾियूं हलनि थियूं, लारियूं वॾियूं नंढियूं हलनि थियूं। इन्हनि जो बि तव्हांखे मज़ो वठायां थो। दिल त चवे थी इन गालनि ऐं गाहनि खे चुमिजे। आई लव यू। ज़बरदस्त, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत मंज़र। ऐं हाणे दोस्तों तव्हांखे अञा वधीक जे लाइ हिकिड़ो नज़ारो ॿियो ॾेखारींदुसि। इहे असांजा नंढड़ा ॿारड़ा क्रिकेट जा रांदियूं ॾीटी ॾकर खेॾनि था ऐं ॿकरियूं बि चारनि था। असांजे सुनत में ज़रूरी आहे त ॿकरियूं दर ते हुजनि, नंढड़ा ॿारड़ा ॾीटी ॾकर था खेॾनि। वाह! बस बकरी चारींदी? अच्छा, बकरी चारींदी माना माल घणो कंदे? माल लाई। अच्छा, वो पाले करे वॾो करे विकणंदे? हां। वाह साईं वाह। ऐं दोस्तों असांजे तरफ़ में हिकिड़ो नंढड़ो वाव आहे उमर कस्बा जो इरिगेशन जी तरफ़ां इन पटड़ीअ जी ज़मीन खे आबाद कंदो आहे। बहरहाल एतिरो एसी ताईं इजाज़त ॾींदा कुर्बान मीराणीअ खे। QTV सिंधी सां गॾु ख़ुदा हाफ़िज़, महिरबानी।